जय श्री झूलेलाल। तव्हां सभिनि खे महालक्ष्मी जे ॾींहं जूं लख लख वाधायूं। महालक्ष्मी सगड़ा या चवा महालक्ष्मी व्रत हर साल भाद्रपद महीने जी शुक्ल पक्ष अष्टमी खां हली अश्विन महीने जी कृष्ण पक्ष अष्टमी ते समाप्त थींदा आहिनि। चवंदा आहिनि हिन व्रत जी शुरूआत महर्षि वेद व्यास महाभारत काल में माता कुंती खे महालक्ष्मी जी महिमा ॿुधाए चालू कई हुई। हिन 16 ॾींहनि में पाण सिंधी हिंदू ई न सभी हिंदू पंहिंजे पंहिंजे रीति रिवाजनि सां गॾु महालक्ष्मी पूजा कंदा आहिनि। चवंदा आहिनि हिकु ॾींहुं उज्जैन जो राजा मंगल सेन जंगल में शिकार लाइ वियो, जिते हुन कई मायुनि खे हथ में पीला सगड़ा ॿधने ॾिठो। तॾहिं राजा जे पुछण ते उन्हनि मायुनि ॿुधायो कि उन्हनि माता लक्ष्मी जी 16 ॾींहनि जी पूजा कई आहे। 16 धागनि खे मिलाए हिकु डोर ठाही वई आहे। उन्हनि में 16 गिठान माता लक्ष्मी जे नाले जो आह्वान करे लॻाई वयूं आहिनि। हिन पूजा सां सभी मनोरथ पूरा थींदा आहिनि। तॾहिं राजा पुत्र प्राप्ति जी आस सां हिकु सगड़ो हुननि मायुनि खां पंहिंजी राणी खे आणे ॾिनो, पर राणीअ माता जो अनादर करे सगड़े खे कान पातई। हिन सां राजा ऐं राणीअ में मन मुटाव पैदा थियो। राजा राणी खे देश निकालो ॾेई छॾियो ऐं राणी जिते बि शरण वरती हुते माता जे प्रकोप सां अपशगुन थियण लॻियो। अंत में हिकु योगी राणी खे पुत्री रूप में शरण ॾिनी। 20 साल राणी विधि विधान सां माता जी सगड़ो पूजन कयो। तॾहिं माता उन सां प्रसन्न थी। तॾहिं वञी राणीअ जा कष्ट मिटिया ऐं हुनखे राजा महल में वठी आयो। पाण सिंधी ऐं पंजाबी सगड़ो पूजन कंदा आहियूं। टाइम सां गॾु सगड़ा बि 16 ॾींहनि जी जॻह कई माण्हू आख़िरी ॾींहुं पाए करे लाहे छॾींदा आहिनि। पंहिंजी संस्कृति हिन त्योहारनि सां ई जीवित रहंदी आहे। जय श्री झूलेलाल।